Biology class now, chapter 4, lesson 2, microscope types, खुर्दबीनी जा क़िस्म, आऊं या biology जो उस्ताद नजुला चन्ना, अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। असां जे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि खुर्दबीनी जा क़िस्म, जंहिंमें असां ख़ासि तौर ते पढ़ंदासीं लाइट माइक्रोस्कोप ऐं इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। लाइट माइक्रोस्कोप उहा खुर्दबीनी आहे जेका पहिरियां ईजाद थी। सिंपल ट्यूब मां उहा कंपाउंड माइक्रोस्कोप ताईं अची करे पहुती। हीअ उहा माइक्रोस्कोप आहे जेका आम तौर ते तव्हां क्लासरूमनि में या लेबोरेटरियुनि में तजुर्बनि जे लाइ इस्तेमालु कंदा आहियो। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जदीद माइक्रोस्कोप जी सूरत आहे जेका तमामु घणी एक्सपेंसिव आहे, महांगी हूंदी आहे ऐं इंतिहाई सफिस्टिकेटेड हूंदी आहे। उनखे इस्तेमालु करण जे लाइ चङी घणी महारत ज़रूरी हूंदी आहे। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जो रेज़ोल्यूशन तमामु घणो पावरफुल हूंदो आहे। उहा 2000 भेरा कंहिं बि नंढड़ी शइ जो अक्स चिट्टो करे ॾेखारे सघे थी एज़ कंपेयर टू लाइट माइक्रोस्कोप। लाइट माइक्रोस्कोप ते जेकॾहिं असां नंढड़ियुनि शयुनि जो मुशाहिदो कयूं बि, मिसाल जे तौर ते माइट्रोकोन्ड्रिया तव्हां ॾिसो था त उहे तव्हांखे नंढनि ब्लैक डॉट्स जी सूरत में नज़र अचनि था पिया। इन्हनि खे असां ज़ूम कयूं त असांखे ब्लर इमेज नज़र ईंदो, पर उन जूं अंदरियूं स्ट्रक्चर्स, नंढियूं स्ट्रक्चर्स असांखे उहे चिटियूं नज़र कोन ईंदियूं। इहो पाण बि असांखे ब्लर नज़र ईंदो। पर जेकॾहिं असां उन ई माइट्रोकोन्ड्रिया खे, जेको असांजे रेस्पायरेशन वारे अमल में अहम उज़वो हूंदो आहे, जंहिंखे असां पावर हाउस पिणु सॾींदा आहियूं, उनखे जेकॾहिं इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जी मदद सां ॾिसूं त उनजी हाई रेज़ोल्यूशन जे करे इहा नंढड़ी शइ तव्हांखे वॾी थींदी ऐं चिटी नज़र ईंदी। उन जूं जेके अंदरियूं स्ट्रक्चर्स आहिनि उहे बि तव्हांखे नज़र ईंदियूं। जेकॾहिं अञा असां जदीद इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ईजाद कयूं त उहा इन जो असांखे अञा अंदरूनी जेके स्ट्रक्चर्स आहिनि उहे पिणु ज़ूम करे चिटियूं करे ॾेखारे सघे थी। सो ॿ इहे मुख्य क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे लाइट माइक्रोस्कोप ऐं ॿियो आहे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। लाइट माइक्रोस्कोप रोशनीअ जी मदद सां छा कंदा आहियूं त नंढड़नि ऑर्गेनिज़म्स खे असां ऑब्ज़र्व कंदा आहियूं, उन्हनि जो मुशाहिदो कंदा आहियूं। सिंपल माइक्रोस्कोप लाइट माइक्रोस्कोप जो हिकिड़ो क़िस्म आहे ऐं ॿियो क़िस्म आहे वरी कंपाउंड माइक्रोस्कोप। सिंपल माइक्रोस्कोप असां हुनखे चऊं था जंहिंमें हिकिड़ो मैग्नीफाइंग ग्लास इस्तेमालु थियल हुजे, ऐं कंपाउंड माइक्रोस्कोप असां हुनखे सॾियूं था जंहिं मंझि हिकिड़े मैग्नीफाइंग ग्लास खां वधीक मैग्नीफाइंग ग्लास इस्तेमालु थियल हुजनि। हाणे जीअं सिंपल माइक्रोस्कोप आहे असां वटि, सिंपल लाइट माइक्रोस्कोप या कंपाउंड लाइट माइक्रोस्कोप, जीअं उन्हनि जे मैग्नीफाइंग ग्लासनि में फ़र्क़ु आहे त ईअं उन्हनि जे मैग्नीफिकेशन में पिणु फ़र्क़ु हूंदो आहे। सिंपल जेका माइक्रोस्कोप आहे उन जी मैग्नीफाइंग पावर एतिरो सगारो कोन्हे को जेतिरो वरी मुरकिब खूरदबीनी जो आहे या कंपाउंड माइक्रोस्कोप जो हूंदो आहे। ही ॿ असां वटि हिकिड़ा इमेज आहिनि। असां जेको खूरदबीनी ते इमेज हासिल कयूं था उनखे साइंस में या माइक्रोस्कोपी में नालो ॾिनो वेंदो आहे माइक्रोग्राफ जो। यानी तव्हां हिनखे हाणे इमेज न चओ पर तव्हां हिनखे चओ माइक्रोग्राफ। ही लाइट माइक्रोग्राफ आहिनि। हिकिड़े पासे खां तव्हांखे अनियन सेल्स ॾिनल आहिनि, बसर जा जीव घड़ा ॾिनल आहिनि। ही उहो आम तजुर्बो आहे जेको तव्हां लेबोरेटरियुनि में पिणु कंदा आहियो। बसर जे मथां सनड़ी हिकिड़ी खल थींदी आहे ट्रांसपेरेंट, उहा लाहे करे उनखे डाई कयो वेंदो आहे ऐं पोइ उहो असां स्लाइड ते रखे करे उनजो लाइट माइक्रोस्कोप जे हेठां मुशाहिदो कंदासीं त असांखे माखीअ जे मानारनि जहिड़ा हिकिड़ा खाना नज़र ईंदा आहिनि। इहे सेल्स हूंदा आहिनि, जीव घरड़ा हूंदा आहिनि। ऐं ॿिए पासे खां असांखे वरी अमोबा हिकिड़ो यूनिसेल्यूलर जानदार आहे, उनजो पिणु माइक्रोग्राफ आहे जेको लाइट माइक्रोस्कोप ते हासिल थियल आहे। A light microscope can magnify objects only about 1500 times without causing blurriness. लाइट माइक्रोस्कोप कंहिं बि जिस्म जे अक्स खे 1500 भेरा वॾो करे सघे थी बग़ैर ब्लरनेस जे। यानी उहा का बि शइ तव्हां हुनजे हेठां रखो, हुनजो मुशाहिदो कयो त उहो तव्हांखे वॾो करे ॾेखारींदी, उहो चिटो बि हूंदो 1500 भेरा वधीक। इट्स रेज़ोल्यूशन पावर इज़ 0.2 माइक्रोमीटर एंड 1 माइक्रोमीटर।
इन जो जेको रिज़ॉल्विंग पावर आहे उहो 0.2 माइक्रोमीटर ऐं 1 माइक्रोमीटर हूंदो आहे। 0.2 माइक्रोमीटर इन जे लाइ हूंदो आहे छो त जेका तव्हां हिन में रोशनी इस्तेमालु कयो था, जंहिंजे करे हिनखे लाइट माइक्रोस्कोप चओ था, उन रोशनीअ जी जेका लहरी ड्रेग आहे उहा 0.2 माइक्रोमीटर हूंदी आहे। तंहिंजे करे हिन जो रिज़ॉल्विंग पावर पिणु 0.2 माइक्रोमीटर आहे। उन खां नंढियूं जेकॾहिं शयूं हूंदियूं त उहो लाइट माइक्रोस्कोप जे हेठि तव्हां उन्हनि खे चिटो करे नथा ॾिसी सघो, छो त हुनजो जेको सोर्स आहे लाइट, उनजी वेवलेंथ जेका आहे उहा 0.2 माइक्रोमीटर हूंदी आहे। इन अदर वर्ड्स, दी LM cannot resolve distinguish objects smaller than 0.2 micrometer। ॿियनि लफ़्ज़नि में तव्हां ईअं चई सघो था त LM लाइट माइक्रोस्कोप किन बि ॿिनि शयुनि खे चिटो करे अञा नथी ॾेखारे सघे, उन्हनि खे अलॻि करे नथी ॾेखारे सघे जेकॾहिं उहे ॿ शयूं 0.2 माइक्रोमीटर खां नंढियूं आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां जीव घरड़े जा जेकी सेल्स जेकी बसर जा जीव घरड़ा आहिनि, जेकी सेल्स आहिनि, उहे त तव्हां ॾिसी सघो था, पर उन जे अंदरि जेके शयूं मौजूदु आहिनि, मिसाल जे तौर ते माइट्रोकोन्ड्रिया, उहे तव्हांखे इन लाइट माइक्रोस्कोप ते नज़र कोन ईंदा, उहे तव्हां चिटा ॾिसी कोन था सघो। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन खूरदबीनी, हिन खूरदबीनी जी मदद सां जीव घरड़े जा उज़वा पिणु ॾिसण में आया, पर इलेक्ट्रॉन खूरदबीनी जे कमकार लाइ ज़रूरी हुयो त हिकिड़ो वैक्यूम पैदा कयो वञे, खिला पैदा कई वञे। हाणे इन जे करे इहो थियो त जेकॾहिं कंहिं जानदार शइ जो तव्हां मुशाहिदो करणु चाहियो था, उनजी हरकत ॾिसणु चाहियो था, त उन जे लाइ तव्हांखे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप मदद कोन कंदी। हाणे एमोबा जी हरकत तव्हांखे ॾिसणी आहे त लाज़मी तौर ते तव्हांखे खूरदबीनी जेका इस्तेमालु करणी पवंदी, सा इस्तेमालु करणी पवंदी लाइट माइक्रोस्कोप। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप छा कंदी, जो वैक्यूम जो पैदा कंदी, खिला पैदा कंदी, त उन जे अंदरि जानदार जेको आहे उहो पंहिंजी लिविंग्स जेके अमल आहिनि उहे न करे सघंदो। गैर जान जेकी डेड असांजा ऑर्गेनिज़म्स आहिनि, उन्हनि जो असां मुशाहिदो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जे हेठां करे सघूं था। Electron microscopes produce an image of a specimen by using a beam of electrons rather than a beam of light. इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप में रोशनी जी जॻह ते इलेक्ट्रॉन बीम इस्तेमालु थींदा आहिनि, इन जे करे हिन जो नालो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप आहे। हू लाइट माइक्रोस्कोप हुई छो त कंहिं बि शइ जो मुशाहिदो करण जे लाइ उनखे असां जेका रोशनी ॾियूं पिया, असां जेको सहारो वठूं पिया उनखे चिटो करण जे लाइ, उनजो इमेज ॾिसण जे लाइ, त उहा असां रोशनी पिया इस्तेमालु कयूं, त उनजो नालो पियो लाइट माइक्रोस्कोप। ऐं हिन माइक्रोस्कोप में इलेक्ट्रॉन जी बीम इस्तेमालु थींदी आहे, त जीअं असां कंहिं स्पेसिमेन जो, कंहिं ऑब्जेक्ट जो मुशाहिदो करे सघूं, उनजो असां माइक्रोग्राफ ॾिसी सघूं, त इन जे करे हिन जो नालो पियो इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप। इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप has revolutionized the study of cells and organelles, but it cannot be used to study life. इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप सबबि जीव घरड़नि ऐं संदनि उज़वनि जे मुताले में इनकलाब अची वियो, पर हयातियाती अमलनि जे मुशाहिदे लाइ इहा इस्तेमालु नथी थी सघे। जीअं असां ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं असां पिरामिशम, युगलिना या एमोबा जी हरकत ॾिसणु चाहियूं था, त उहे कीअं मूव कनि था, उहे कीअं शयुनि खे खाइनि था, कीअं उन्हनि जे जिस्मनि में जा शयूं जेके आहिनि उहे निकिरनि थियूं, अहिड़े क़िस्मनि जा मुशाहिदा जेके आहिनि उहे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ते नथा करे सघजनि, छो त इन जे लाइ वैक्यूम पैदा करणो पवंदो आहे। तंहिंजे करे उते शयूं जेके आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहंदियूं आहिनि। Electron microscope has a resolution as small as 0.2 nanometer and magnification up to 250,000 times. इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जी रेज़ोल्यूशन एतिरी घटि आहे जो 0.2 नैनोमीटर जेतिरी शइ खे बि उहा चिटो करे ॾेखारे सघे थी, ऐं उनजी जेका मैग्निफिकेशन आहे उहा तक़रीबन 2,50,000 भेरा वधीक आहे। यानी कंहिं बि तव्हां तमामु बारीक शइ 0.2 नैनोमीटर वारी शइ खे बि जेकॾहिं तव्हां वॾो करणु चाहियो था, त उहा तव्हांखे 2.5 लख भेरा वॾो उनजो इमेज ॾेखारे सघे थी। There are two major types of electron microscope. इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे SEM स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी। असां वटि स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी तमामु वॾियूं जेके लेबोरेटरीज़ आहिनि उन्हनि जे अंदरि इस्तेमालु थींदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको क़िस्म आहे उहो आहे TEM यानी ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी।
इन्हनि ॿिन्ही में फंक्शन जेको थिए थो उन जे बुनियाद ते फ़र्क़ु कयो वियो आहे। बाक़ी ॿिन्ही में जेको सोर्स आहे ऑब्जेक्ट जो मुशाहिदो करण जे लाइ जेको इस्तेमालु थिए थो उहो साॻियो ई इलेक्ट्रॉन आहे। सो आहिनि इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी, पर हिकिड़े में छा थींदो आहे स्कैनिंग थींदी आहे ऐं ॿिए में वरी ट्रांसमिशन थींदी आहे। इलेक्ट्रॉन खुर्दबीनी जी रेज़ोल्यूशन 0.2 नैनोमीटर ताईं कमु करे सघे थी ऐं मैग्निफिकेशन 2,50,000 भेरा वधीक थी सघे थी। इलेक्ट्रॉन खुर्दबीनी जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी, ॿियो आहे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी। In scanning electron microscopy, a beam of electrons move back and forth across the surface of a cell or tissue, creating a detailed image of the 3D surface. Scanning इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी जीअं असां कंहिं बि शइ खे स्कैन कंदा आहियूं, मिसाल जे तौर ते तव्हां को पनो रखंदा आहियो ऐं उनखे स्कैन कंदा आहियो त यानी उनजी सरफेस जेका आहे पने जे मथां जेको कुझु हूंदो आहे तव्हां उनखे असुल में उनजो तव्हां इमेज वठंदा आहियो। सो स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी में पिणु ईअं थींदो आहे त जेका इलेक्ट्रॉननि जो बीम आहे उहो कंहिं बि सेल जे मथां या कंहिं बि टिश्यू जे मथां घुमंदो आहे ऐं उनजी सितह जो हिकिड़ो 3D इमेज असांखे हासिल करे ॾींदो आहे। इन जे करे इन जो नालो स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी आहे। इलेक्ट्रॉन बीम जी मदद सां कंहिं बि खूरदबीनी जानदार या खूरदबीनी पार्टिकल खे स्कैन करणु ऐं उन में तव्हांखे 3D माइक्रोग्राफ मिलंदो, जीअं तव्हांखे हिते नज़र ई न हूंदो। ॿियो जेको क़िस्म आहे असां वटि माइक्रोस्कोपी जो उहो आहे ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी। In contrast, the sample is cut into extremely thin slices before imaging, and the electron beam passes through the slices rather than skimming over its surface. Transmission electron microscopy में छा थींदो त तव्हांजी स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपीअ जे उबतड़ हिन में जेको ऑब्जेक्ट आहे या सैंपल आहे उनखे स्लाइसिस में कट कयो वेंदो आहे। उनखे असां फारुनि में कटींदा आहियूं ऐं पोइ जेको इलेक्ट्रॉन बीम आहे उन्हनि फारुनि जे अंदरि लही वेंदो आहे। सिर्फ़ु उनजी जेका सरफेस आहे उन जो फोटो या उन जो माइक्रोग्राफ असांखे न मिलंदो आहे, पर उन्हनि स्लाइसिस जे हेठि बि लही वेंदो आहे। TEM is often used to obtain detailed images of the internal structure of the cells. असांजी जेका ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी आहे पंहिंजी इन ख़ासियत जे करे जीव गर्डू जी जेके अंदरूनी स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि जा तफ़सीली अक्स हासिल करण जे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे। असांजो अॼोको लेक्चर लाइट माइक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ऐं वरी इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप जे ॿिनि क़िस्मनि SEM स्कैनिंग इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी ऐं TEM ट्रांसमिशन इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी जे तारफ़ सां गॾु हे त पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।